नाज़रीन, सियारे जे मुंद अचण सां गरम कपिड़नि जो इस्तेमालु शुरू थी वेंदो आहे ऐं गरम कपिड़नि जी ख़रीदारी लाइ ग़रीब माण्हू लुंडा बाज़ारनि जो रुख़ कंदा आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था हैदराबाद मां SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लिगारी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, सियारे जी मौसम शुरू थी चुकी है ऐं सियारे जी मौसम शुरू थींदे ई माण्हू गरम कपिड़ा कढणु शुरू कंदा आहिनि। पंहिंजे घर में रखियल तोड़े बाज़ारनि मां ख़रीदारी शुरू करे छॾंदा आहिनि। सियारे जी मौसम शुरू थींदे लुंडे बाज़ारनि में नवां कपिड़ा अचणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं उते बि माण्हू जी वॾी हिकिड़ी तादाद ख़रीदारी करणु ईंदी आहे। अचो त इन सिलसिले में हैदराबाद वासियुनि खां पुछा कयूं त उते लुंडे में हलंदड़ गरम कपिड़नि जी मार्केट कीअं आहे ऐं उन्हनि जी पोज़ीशन कहिड़ी आहे। थोरो बाज़ारनि खां घटि आहे, पर हिते शयूं सुठियूं आहिनि, सुठा सामान मिलंदा आहिनि, कम जूं शयूं बि मिलंदियूं आहिनि। को माण्हू बीमार आहे, सीमार आहे, को बेल्ट थो मिली वञे, कंहिंजो कंफर्ट थो मिली वञे, को सुठी शयूं थियूं मिलनि। इलाही सुठो आहे, अक्सर हिते ईंदी रहंदी आहियां। ॿारनि जा कपिड़ा बि इलाही सुठा आहिनि, ज़बरदस्त आहिनि ऐं बिल्कुलु भालू वांगुरु या इहे हूंदा आहिनि जेके भालू शाही। महांगाई त वाक़ई जेका शइ 40 रुपया ॾींदा हुआ हाणे 80 था ॾियनि, 100 था ॾियनि, पर महांगाई त थी वई आहे, हाणे छा कजे वञे। लुंडे की मार्केट तो इस साल जो है ना और साल की बनिस्बत थोड़ी स्लो जा रही है। माल का रेट जो है ना पिछले साल की बनिस्बत तेज़ जा रहा है, महंगा है, क्योंकि डॉलर की वजह से डॉलर चढ़ गया तो बाहर से एक इंपोर्ट होता है माल, उसकी वजह से जो है ना रेट थोड़ा हाई जा रहा है। और बहरहाल और बाकी बाज़ार का कंडीशन है, बाज़ार आपके सामने है, रश कश इतना नहीं है, स्लो है। अभी स्टार्टिंग है, थोड़ी इंशाल्लाह ठंड लगेगी तो बाज़ार इंशाल्लाह तेज़ हो जाएगा। उम्मीद है अल्लाह से कि इंशाल्लाह बाज़ार चलेंगे। गुज़िश्ता साल से इस साल में बहुत फ़र्क है, यानी कि गुज़िश्ता साल में जो हम ये माल ले रहे थे सस्ता था और इस साल में उसके डबल रेटों पे पहुंचा है। और वजह सिर्फ इसका डॉलर का है, जो डॉलर बढ़ जाते हैं ना उसकी वजह से ये माल सारा महंगा हो गया और महंगाई डबल पे हो गई। इसकी ख़रीदारी में भी सर जी फ़र्क है, अभी उस तरह ख़रीदारी नहीं है क्योंकि लोगों के पास महंगाई इतना हो गया, पैसा है नहीं। आपके सामने ऐसा ख़ास अगले साल अच्छा काम था, इस साल इतना नहीं। महंगाई लगी पई है, मथा गवर्नमेंट महंगाई करे छॾी आहे। लूंडे वारे कहिड़ो ॾोह आहे, असां ग़रीब त का शइ वठी नथा सघूं, न को अटो न भतो न का शइ नथा वठी सघूं। वॾी महंगाई करे छॾी आहे, माल जेको गवर्नमेंट जो माण्हू खाई विया, असां ग़रीबनि खे कुझु ई कोन मिलियो। नाज़रीन, लुंडे बाज़ार में बीठा आहियूं। लुंडे बाज़ार जेके दुकान में जिते माण्हू ख़रीदार अचनि था ऐं ख़रीदारी कनि था, लेकिन इन जो चवणु आहे त मुल्क में वधंदड़ महांगाई सबबु हू इहे लुंडे जा कपिड़ा बि ख़रीद करण खां क़ासिर आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत महांगाई जो फौरी तौर ते नोटिस वठे त जीअं ग़रीब अवाम जो जीअण बहितर थी सघे। कैमरामैन हज़ूर बख्श सां गॾु एजाज़ लेगारी, हैदराबाद।